नाज़रीन, ठारूशाह जे अबड़ा कॉलोनी के रहवासी ईद के कपड़न जा पैसा घुरन ते ज़ाल मथा सख्त तशद्दुद करे घरा कढी छडियो। उन हवाले से वधिक तफ़सील मालूम करियूं था कल्याण न्यूज़ जे रिपोर्टर इरफान आलमानी खां। जी इरफान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। अॼु बिल्कुलु अव्हांखे ॿुधाईंदो हलां। ठारूशाह जे अबड़ा कॉलोनी वासी नारी इसरा सोलंकी प्रेस क्लब पहुची धाईंदे ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु रशीद सोलंकी खां ईद जी ख़रीदारी लाइ पैसा घुरिया त हिन सख़्त तशद्दुद कयो आहे। हिन चयो त मुड़ुसु शराबी आहे, रोज़ शराब पी बिलावाज़ मारकुट कंदो आहे। हिन चयो त अॼु हिन खां ईद जे कपड़नि जा पैसा घुरिया त हू आपे मां निकिरी वियो। मूंखे वारनि मां गीले सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ ठारूशाह थाणे ते NC बि दाख़िल कराई आहे, पर पुलिस हिन ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। हिन चयो त ज़ालिम मुड़ुस खे गिरफ़्तार करे तलाक ॾियारी वञे, न त ॿी सूरत में पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। जी इरफान, अव्हांजी मेहरबानी। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।